अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अलीहसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो, कहाणियूं, लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी, छापो ॿियों जनवरी 2011 ईस्वी, छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त 22। कहाणी सुधरियल ॻोठाणो। रिसाला रोड ऐं लजपत रोड जे विच वारनि घिटियुनि में हैदराबाद जे पस गिरदाईअ वारनि ॻोठनि जा ॻोठाणा लस्सी मखण विकण ईंदा आहिनि। असरवेल ॻोठा निकिरंदा आहिनि, के घोड़नि ते, के गॾहनि ते ऐं के पंध ऐं अची पंहिंजनि पंहिंजनि ठिकाणनि ते वेहंदा आहिनि। घणो करे फुटपाथनि ते या रस्ते जे पासनि खां किनियुनि मोरियुनि वटि वेहंदा आहिनि। हर को पंहिंजे पंहिंजे अॻियां जिस्त या ट्रामे जी चौरी रखी वेहंदो आहे। गिराक ॻाहट थींदा आहिनि, जिन में ॿारनि जो तइदादु वधीक हूंदो आहे। ॿार मेरा गदला, बीमार ऐं ॾुबरा हूंदा आहिनि। अखियूं पिचुनि सां थिपियल हूंदियूं अथनि ऐं संदन वात मां बदबू निकिरंदी रहंदी आहे। सिज उभरण खां अॻु ॻोठाणा पंहिंजियूं पंहिंजियूं चौरियूं ख़ाली करे छॾींदा आहिनि। ख़ाली चौरियूं खणी लजपत रोड जे भाॼीअ वारनि वटि ईंदा आहिनि ऐं चौरियुनि में पटाटा, बसर, थूम, अदरक, करेला, वाङण वग़ैरह विझी ॻोठे रवाना थींदा आहिनि। वापारीअ जो को बि मज़हब न हूंदो आहे ऐं न ई ज़ात पात हूंदी आहे। वापारीअ जो मज़हब मुनाफ़ो ऐं पैसो पैगंबर हूंदो आहे। अहिड़ो ई हिकु भाॼी वारो लजपत रोड वटि वेंदो आहे ऐं नफ़्सियात जो ॼाणो आहे। हू जेकॾहिं भाॼियूं न विकिणे हा त जेकर कंहिं कॉलेज में नफ़्सियात जो प्रोफेसर हुजे हा। खेसि 4-5 ॿोलियूं ईंदियूं आहिनि ऐं हर हिकु गिराक सां संदसि मादिरी ॿोलीअ में ॻाल्हाईंदो आहे। इंसान खे दुनिया में ॿोलीअ खां वधीक ॿी का बि शइ प्यारी न हूंदी आहे। वापारी तबिको उन चवणीअ खां ख़ारिज आहे। भाॼी वारे जा गिराक भाॼीअ जे वात मां पंहिंजी मादिरी ॿोलीअ जा गुफ़्ता ॿुधी ख़ुशि थींदा आहिनि ऐं छटांग बदिरां पाव ऐं पाव बदिरां सेर ऐं सेर बदिरां मण भाॼीअ जो ख़रीद करे वेंदा आहिनि। हू पंजाबियुनि सां पंजाबी, कच्छियुनि सां कच्छी, काठियावाड़ी मेमणनि सां गुजराती ऐं मराठी ऐं सिंधी गिराकनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदो आहे। ॻोठाणनि सां नेठि ॿाराड़ीअ जे ॻोठाणनि सां ठेठि ॿाराड़ीअ जे मुहावरनि में ॻाल्हाईंदो आहे। अंग्रेज़ी गिराक कोन्हनि, तंहिं करे अंग्रेज़ी न ॻाल्हाईंदो आहे। हिकिड़े ॾींहुं इलियास नाले हिकु ॻोठाणो ख़ाली चौरी खणी भाॼीअ वारे वटि अची बीठो। भाॼी वारे पुछियुसि, भोतार छा खाईंदे? इलियास वराणियो, हमको 1 पाव वाङण दियो, 1 छटांग वंगी दियो, 1 पाव पटाटा दियो। भाॼीअ वारे ठहप निज उर्दूअ में वराणियो, अभी लीजिए सरकार। इलियास उर्दूअ में जवाबु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं संदसि वाछूं वञी पापड़ियुनि सां लॻियूं। ज़रे घटि खिलंदे चयईं, हा, ऐं वरी 1 पाव बसर बि दियो ऐं थोरा फूदना बि दियो। इलियास जे पासे में बीठल हिकु ॻोठाणे हैरत मां इलियास ॾांहुं ॾिठो ऐं पंहिंजी चौरी मथे ते रखंदे चयो, मार, ॾाढो सुधरी पियो आहीं। ज़ेबा ऐं देबा वारी ॿोली थो ॻाल्हाईं। इलियास जो ॻाठ ऊचो थी वियो। हिकु सिंधी मास्तर जो कंधु झुकी वियो। हुन भाॼीअ बदिरां रस्ते जा पथर मेड़े ॻोथरीअ में विधा ऐं उतां हलियो वियो। 1968 ईस्वी।